सन मोहम्मद ख़ान सिंध आबादगार इताद पारां सारियुनि जो सरकारी अघु मुक़ररु न करणु, राइस मिल तरफ़ां मनपसंद रेट मुक़ररु करणु, नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ इंडस हॉस्पिटल टंडो साईंदाद खां शानदार रैली कढी जेका DC ऑफिस ते पेती धरणो वियो, जंहिंमें आबादगारनि, हारियुनि, सियासी समाजी कॉम्परसन सिविल सोसाइटी बाशोर अवाम हज़ारी तादाद में शिरकत कई। वधीक अॻवान जो छा चवणो हिन वीडियो में ॾिसंदा। जेको असांजो ही धरनो आहे, ही आहे सिंध जे आबादगारनि जो माशी क़त्लेआलम थी रहियो आहे। पहिरीं कणिक में असां सां इहा ई हालत कयूं, बर्बाद करे छॾियूं। 2019 रुपए में असां पंहिंजी कणिक विकी, अॼु उहा साॻी कणिक मार्केट में 3800 रुपया आहे। हींअर जेका सारियुनि जो रेट आहे, इहो जेको आहे सो 2100 रुपया आहे। ही कहिड़ी पॉलिसी आहे हिननि जी? जॾहिं तव्हां वञी वठो त तव्हांखे किलो 100 रुपए जो मिलंदो, 4000 रुपया। बाय प्रोडक्ट्स बि उन मां ॿिया बि आहिनि, उहे बि निकिरनि था, ॿिया बि निकिरनि था, ॿियूं बि शयूं जेके आहिनि सारी मां निकिरनि थियूं। तक़रीबन 5200 रुपयो असां कैलकुलेट कयो आहे, मन में पए थो। ऐं असांखे उन जाइ ते 2000 रुपया था ॾियनि। 2000 एवरेज तव्हां सिंध जो सारियुनि जो कढंदव 50 मण जे हिसाब सां, तो ख़र्च बि असांजो पूरो कोन थींदो। केरु जेको आहे हिते ज़राअत खे तबाह कयो पियो वञे, हथु वठी त ही चाहिनि था त असां पंहिंजूं ॿनियूं विकिणी हितां हलिया वञूं। ईअं कोन थींदो। ही जंग असां जोटी आहे, अॼु एहतिजाज कयो आहे। ॿियूं बि जेके तंज़ीमूं आहियूं आहिनि उन्हनि जा बि असां सभिनी दोस्तनि जा, ॿारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हीअ एहतिजाजी तहरीक सारियुनि जे हवाले सां असांजी हलंदी रहंदी। सारियूं हुजनि या कमाद, हीअं ॾिसो कमाद जी क्रशिंग सीज़न शुरू थियण वारी आहे ऐं इहे खंडु इम्पोर्ट पिया कनि। अरे भाई इम्पोर्ट किथां पिया कनि? अरब इमारात मां इम्पोर्ट पिया कनि। तव्हां जॾहिं क्रशिंग सीज़न हले पई, तव्हां चाहिनि था त खंड जो रेट अचे, वरी बि कमाद हिननि खां मुफ़्त में असां खणी वञूं हलिया। ही बिल्कुलु असांजी गवर्नमेंट सुती पई आहे, हुनजो के ॿियो कमु कोन थो अचे। उहो अॼुकल्ह रुगो कमीशन रांदि थी खेॾे। कमीशन एक्सपोर्ट करो त कमीशन कमायूं, इम्पोर्ट करो कमीशन कमाईंदासीं। हिनखे गवर्नमेंट खे हिकिड़ो ई कमु अचे थो। हीअ एहतिजाजी तहरीक असां जल्दी। ॿियो आख़िर में ॻाल्हाइणु चाहींदुसि, जेको CM पंजाब जेको चयो आहे त पाणी असांजो ऐं पैसा असांजा। बाबा पाणी असांजो, पैसो असांजो, उहो पोर्ट असांजो, असांजी मर्ज़ी। कोयलो असांजो, असांजी मर्ज़ी। तेल असांजो, असांजी मर्ज़ी। गैस असांजी मर्ज़ी। मोहतरमा, इहे जेको तव्हां पॉलिसी खई आहे, हीअ पाकिस्तान दुश्मन पॉलिसी आहे। इन जी असां मुज़म्मत कयूं था। इहा रविश बंदि थियणु खपे। असां सिंध आबादगार इत्तेहाद जे फोरम तां सभिनी सियासी समाजी तंज़ीम सां गॾिजी हिते डिप्टी कमिश्नर वटि या ऑफिस जे साम्हूं एहतिजाज पिया करियूं त जीअं असांजो आवाज़ मथे अवाननि ताईं पहुचे। त हथ धर्मी हमेशह जेके वापारी आहिनि उन्हनि जी रही आहे ऐं असांजो जेको सिंध जो आबादगार आहे हमेशह हारी किसान जेको मज़दूर आहे उहो हमेशह वीचारो पीड़ियो वियो आहे। असांजा जेके हारी आहिनि उहे कर्ज़दार थी विया आहिनि। ज़मीनदार बि जेको ख़ाली सिर्फ़ु ज़मीन ते दारोमदार रखे थो त उहो बि कर्ज़ी आहे। जेकॾहिं हुनजो ॿियो को कारोबार आहे त ठीकु, न त कर्ज़ी आहे। 3-4 सालनि खां को बि फसल, कंहिं बि फसल जो को बि अघु कोन्हे, रेट कोन्हे। कमंद हुजे, कणिक हुजे, पुठियूं हुजनि, थोरे सारियूं हुजनि, पर हींअर सारियुनि सां तमामु घणी ज़्यादती कई वई आहे। सारी जो आबादगार तमामु परेशान आहे। असां मुतालबो था करियूं आला अख्तियारनि खां त ख़ुदारा इहा हथ धर्मी ख़तमु करे ऐं मिल मालिकनि जी होॾ ख़तमु करे सिंध जे ग़रीब हारी सां आबादगार सां इंसाफ़ कयो वञे। जी अरे सिंध आबादगार इत्तेहाद जी तरफ़ां एहतिजाज रखियो वियो आहे। तिन में तमामु सियासी ऐं समाजी तंज़ीमनि शिरकत कई आहे। असां ज़मींदारनि जे जेके हिमायत में उन्हनि सां गॾु आहियूं त हीअ जेका ज़्यादती कई थी वञे ज़मींदारनि सां। तव्हां भाण जी क़ीमत ॾिसो, तव्हां खेड़ियूं ॾिसो, तव्हां डीज़ल ॾिसो, उन्हनि जा रेट जॾहिं चढ़नि था त वापसी हेठि लहण जी आहे कोन। बाक़ी सारियुनि जे ज़मींदार फसल थो रहे त उन्हनि सां एॾी ज़्यादती कजे, कॾहिं मॉइस्चर जे नाले ते, कॾहिं उनजी जेका हुनजे अघ जी जेका आहे मुनासिब गवर्नमेंट ऐलान थी करे उहो बि उते अमल नथी कराए सघे त इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं उहा फसल लाइक पूरो थिए थो त वरी उन जा रेट चढ़ी था वञनि। त इन ते आख़िरकार गवर्नमेंट किथे केरु अमल कराईंदो? इन लाइ असीं हुनजे हुकूक लाइ जेको आहे ज़राअती बका लाइ असीं हिते गॾु आहियूं। अलॻि ॻाल्हि इहा त हिते सिर्फ़ु जेको आहे सो हड़पशन जी रांदि आहे। हाणे करप्शन बि कान्हे, हाणे हड़पशन आहे। का बि शइ जेको आहे सो हर शइ हड़पशन।
ज़रई पॉलिसी का बि कान्हे ऐं असां जेका बि शइ पोखियूं था असांखे का बि ख़बर कान्हे त ईंदड़ वक़्त में असांखे उनजो रेट मिलंदो कोन मिलंदो फ़ाइदो थींदो नुक़सानु थींदो ख़बर ई कान्हे। ऐं हालत इहा आहे त हर शइ उबतड़ हले थी। 2200 रुपया मण कमंद ऐं 2000 रुपया किलो ॿिज जेके असांखे उन मां मिले कुझु कोन थो। कमंद मां पैसा सारनि मां पैसा कोन था निकिरनि। कमंद जी जेका हालत आहे हींअर छा कयो अथनि शुगर मिलूं हलण वारियूं हींअर तव्हां खंडु इम्पोर्ट पिया करियो भई इन इम्पोर्ट खे बंदि करियो हुनजी असीं मज़म्मत करियूं था। घटि में घटि खंड जी इम्पोर्ट थींदी त जेको आहे सो कमंद आबादगार खे कुझु कोन मिलंदो बाबा तव्हां ऐं जेको आहे वरी एक्सपोर्ट कॾहिं थींदी जॾहिं ज़मींदार खां कमंद वठी तव्हां ख़तमु कंदा त वरी मार्च में एक्सपोर्ट कंदा। करप्शन ऐं हरप्शन जेका आहे इहा हिनजी पॉलिसी आहे। असीं चवंदा का ज़रई पॉलिसी ॾिनी वञे ऐं ख़राबी किथे जनम थी वठे उन ख़राबी खे रोकियो। हींअर असांजो एक्सपोर्ट आइटम राइस सॼी दुनिया जे अंदरि वधि में वधि फूड आइटम वधि में वधि राइस इस्तेमालु थिए थी उहो एक्सपोर्ट आइटम आहे। पर जेको आहे सो उन मां असांखे कुझु कोन थो मिले। जेका शइ असीं पोखियूं था असांखे उन्हनि सारनि मां नुक़सानु थिए थो। ऐं जीअं अच्छा हिते वरी हिकिड़ो ॿियो मसइलो पैदा थिए थो जीअं हिकिड़ो मिसाली ॻाल्हि पॉलिटिक्स जेका हिन में इन्वॉल्व थिए थी एग्रीकल्चर में त उनजो वधीक जेको आहे सो नुक़सानु थिए थो। जीअं ओमनी ग्रुप आयो शुगर मिलनि जो बेड़ो ॿोड़ी हाणे वरी हिकिड़ी नई रांदि पई थिए त मातलीअ में वॾो ओमनी ग्रुप राइस कारखानो पियो हले। हाणे थींदो ईअं अॻे कमंद ॿी का शुगर मिल थोरो रेट ॾींदी हुई त इहे ओमनी वारा फिरी ईंदा हुआ उनखे दॿाईंदा धमकाईंदा। हाणे का ॿी मिल जेकॾहिं असांखे 2200-2500 रुपया रेट ॾींदी त ओमनी वारा खणी ईंदा लठ त बाबा कंहिं बि सूरत में असीं कोन छॾींदासीं। माना हाणे हिते बि जेको आहे सो ओमनी ग्रुप इन्वॉल्व थींदी इहे ख़राबियूं जनम वठंदियूं। लिहाज़ा असीं चवंदा त मुल्क पाकिस्तान सिंध जे मुस्तक़बिल सां न खेॾियो एग्रीकल्चर खे वधण ॾियो त जीअं ज़राइत जेको आहे सो तरक़ी करे त सूबो बि तरक़ी करे असांजो सिंध बि तरक़ी करे पाकिस्तान बि तरक़ी करे। तव्हांजी वॾी महिरबानी। राज जे हवाले सां आहे छो त हींअर जेको सारनि जो अघु ऐं जेका कटौती कई पई वञे सो ज़मींदारनि जो हारनि जो मुआशी क़तल आहे। जेकॾहिं तव्हीं भाण पेस्टिसाइड ॿिजनि जो कढो ज़मींदार टोटल लॉस मंझि उन खां अॻे ॾिसो त हुकूमत कणिक जो अघु मुक़ररु न करे उहो बि हिकिड़ो तरह ज़मींदारनि जो मुआशी क़तल हो। अॼु सभु हिते गॾु थिया आहियूं त जीअं असीं पंहिंजा हक़ वठी सघूं। भाउ सारियुनि जे हवाले सां इहो अर्ज़ु कंदासीं त अॼु जे चांवर जे रेट जे हिसाब सां सारियुनि जो कम अज़ कम 2800 रुपया रेट हुअणु खपे। असांखे DC साहब सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त बराए करम ही सारियुनि जो रेट सरकारी रेट मुक़ररु कयो वञे ऐं कमान जो बि रेट अनाउंस कयो वञे। जीअं त गुज़िरियल 2 सालनि खां कमान जो रेट सरकारी सतह ते अनाउंस कान कयो वियो आहे त उहो महिरबानी करे कमान जो रेट बि अनाउंस कयो वञे। असां हारियुनि खे जेको भाण ऐं जेको सामान मिले पियो उहो गुज़िरियल 2 सालनि खां डबल क़ीमत में थी वियो आहे। उन लाइ असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन पहलू ते गौर कयो वञे ऐं कणिक जे लाइ बि असांखे बारदानो नथो मिले उहो बि इंतज़ाम कयो वञे त ज़मींदारनि खे बग़ैर कंहिं सिफ़ारिश बग़ैर कंहिं रिश्वत जे बारदानो मिलियो वञे। महिरबानी अदा। हाणे अॼु असां डिप्टी कमिश्नर ऑफिस जे अॻियां वेठा आहियूं सिंधाबाद खां ताज़े प्लेटफॉर्म तां जेको तमामु एहतियाजी रैली सूरत में असां इंडस्ट्री इस्ताल खां हिते DC ऑफिस पहुता आहियूं। हाणे मेन मक़सदु इहो आहे त असांजे सिंध हुकूमत एॾी लाॻरदा एॾी लापरवाही आहे जेकी असांजो जेको फसल लहे थो उनजो रेट टके माना जेको भुॻड़नि जे मुठि ते कयो वञे थो। हाणे मूंखे ॿुधाए जिन ज़मींदारनि मिस्किननि लखें रुपया हारियुनि ग़रीबनि जेको सो पंहिंजो 2-3 महीना संभाले उन पोख आबाद कई ऐं सारियुनि जो रेट जेको 2000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे असीं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ऐं डिप्टी कमिश्नर जे ऑफिस जे अॻियां वेहण जो मक़सदु इहो आहे त असांजो जेकी ज़िले इंतिज़ामिया आहे उहा मुतहरिक थिए ऐं मिल मालिकान जेको 7 किलो कटौती कनि पिया या नाजाइज़ गैर अख़लाक़ी गैर क़ानूनी असीं उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ऐं सिंध हुकूमत में मुतालबो करियूं था कमान जो रेट जेको 1 नवंबर खां मिल क्रैश चालू थियण वारी उहा हाणे 20 नवंबर ते कई अथनि। छा इहो मुआशी क़तलाम न आहे त पोइ छा आहे? नंढे तबिके जो मिडिल क्लास ज़मींदार सोन जे मुंहं में हारी वीचारो पिनण में पूरो आहे ऐं हीअ जेके वॾा ज़मींदार ऐं वॾा मालिकनि जा मालिक आहिनि उहे जेको पंहिंजो भरीनि पिया ऐं सिंध हुकूमत जेको रिलीफ ॾिए पई उन्हनि खे ॾिए पई। असां मुतालबो करियूं था हारियुनि ज़मींदारनि जे लाइ कुझु को इंसाफ़ वारी ॻाल्हि कई वञे त जीअं उन्हनि खे को फ़ाइदो थी सघे। हिन हवाले सां इहो आहे जो जेको हिते ज़िले टंड मोहम्मद खान में अटे जो रेट तव्हां ॾिसंदा त माना कटो जेको आहे 5000 ते आहे ऐं जॾहिं सारियुनि जो तव्हां रेट ॾिसंदा त 2100-2200 रुपए ते आहे। इन ते इहो आहे जो हिते जी माफ़िया जेका आहे उहा
मिल मालिकनि सां जेके राइस मिलूं आहिनि उन्हनि सां मिलियल आहिनि उन्हनि खे जेको आहे कटौती करे उहो पंहिंजो खीसो गरम करनि पिया इन जे हवाले सां जो ज़मीदार जेके आहिनि उन्हनि खे वॾो नुक़सानु बि अचे पियो इन हवाले सां असां जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी हिन जेका माफ़िया आहे असां उन जे ख़िलाफ़ु आहियूं हारी ज़मीदारनि जे हक़नि जे लाइ असां हिननि जी जदोजहद में गॾु हूंदासीं।